जश्न रहमतल लिल आलमीन के सिलसिले में अंजुमन आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहालियान बदीन के तरफ खां ही अजीम शान प्रोग्राम मुरतब किया वियो आहे जंहिंमें ही फ़कीर तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहे। मूं आयत करीमा तिलावत कई आहे, उन जे बारे में कुछ तव्हांजे आॾो ॻाल्हियूं अर्ज़ करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल शान हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन सां गॾु इहा बि दुआ फरमाईंदा हलिजो त अल्लाह साईं पंहिंजे महबूब करीम जे तुफ़ैल तव्हांखे असांखे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रात जो तमाम घणो हिस्सो गुज़री वियो आहे, थधिकार भी आहे, इन जे लाइ तव्हां खां माज़रत भी कंदुसि, छो त प्रोग्राम जॾहिं शुरू थींदा आहिनि त उहे शेड्यूल मुताबिक़ हलाइणा ई पवंदा आहिनि। काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके शेड्यूल में शामिल हुयूं जंहिंजे करे ताख़ीर थी आहे, पर अवीं यकीन कयो त ही अवां जो देर ताईं वेहण समूरो अल्लाह जे इबादत में शामिल आहे। दुनिया जे मक़सदनि जे लाइ भी माण्हू कॾहिं कॾहिं देर कंदो आहे, वक़्तु सीड़ाईंदो आहे, पर अॼोको ही तव्हांजो वेहण ख़ालिस अल्लाह ताला ऐं अल्लाह जे महबूब जे रज़ा जे लाइ आहे। यकीनन ही देर ताईं वेहण अल्लाह तबारक व तआला तव्हांजो असांजो पंहिंजी दरबार में मक़बूल फरमाईंदो ऐं क़यामत जे ॾिहाड़े जिथे असांजा हथ ख़ाली हूंदा, उम्मीद आई त ही तव्हांजो असांजो वेहण उते असांजे अमाल नामे में शामिल थी असांजो बेड़ो पार कंदो। मूं जेका आयत करीमा तिलावत कई उन जो तर्जुमो अवल ॿुधाईंदुसि, उन खां बाद में जश्न रहमतल लिल आलमीन जे बारे में इंशाअल्लाह अज़ीज़ कुछ ॻाल्हियूं ॿुधायां त जीअं तव्हां कुझु गरम भी थियो ऐं अवांजो थक भी लही पवे ऐं जंहिं मक़सद जे लाइ गॾु थिया हो मक़सद भी ख़ुदा करे हल थी पवे। पहिरीं तव्हां मूंखे गरम कयो, बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त पोइ गरम थी वञो त कुझु ॻाल्हियूं थी पवनि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। शामियानो कोहे ठरी विया आहियो, बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जल्ल जलालहू व मनवालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, सुभान अल्लाह, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। बेशक अल्लाह ताला जल्ल जलालहू व मनवालहू ईमान वारनि जे मथां एहसान फरमायो। लक़द बेशक मन्नल्लाह अल्लाह साईं एहसान कयो अलल मुमिनीन ईमान वारनि ते। सुभान अल्लाह।
मुझा प्यारा दोस्तों अजीजो तवा सबनी के खबर तो खुदा तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू जनी एहसान फरमाइंदो आ तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात एहसान करण वाले टाइम ते ये कोन ॾिसंदो आ त ही मोमिन आ ही मुनाफिका ही पंहिंजो आ ही पराओ आ ही मूंखे मञे थो या न जेकॾहिं बारशू आदम असां इंसान खे वॾी इज़त ऐं आबरू बख़्शो आ इंसान अशरफुल मखलूक आ खुदा जी सारी मखलूक में शान ऐं मान वारो आ पर मुंहिंजा दार ढ जो बच्चो हुजे उठ जो बच्चो हुजे ढकीअ जो बच्चो हुजे जॾहिं माउ जे पेटां ॼमंदो आ ओ ॼमण सां ई नंढड़ो फर माउ जे ओह वारे पासे वेंदो आ उते थूना हणंदो आ उन जे थणनि खे ॻोल्हींदो आ उन में वात विझी चुस्कू ॾींदो आ इन जानवर के कंहिं सेखारियो त मां रब करीम जे ज़ात बाबरकात तुंहिंजी रोज़ी हिते रखी आ वाह ख़ालिक़ काइनात जे कुदरत तां कुर्बान वञा जो ॼमण सां ई नंढड़े ॿार खे या नंढड़े जानवर खे तालीम ॾेई पंहिंजे रबूबियत जो सचो पको ऐलान कराईंदो आहीं अल्लाह ताला फरमाईंदो आहे रब्बुल आलमीन दर्जे ब दर्जे मां तोखे पालींदो आहियां तू नंढड़ो कमज़ोर हूंदो आहीं तोखे वालिदैन जे शफ़क़त ऐं जोरी जी ज़रूरत पवंदी आहे वालिदैन जे दिलि में रहम अची वेंदो आहे तोखे खणंदा आहिनि भाउ खणे मामो खणे अम्मा खणे मासी खणे भेनर खणनि पर जीअं जीअं वॾो थींदो वेंदे तोखां शफ़क़त परे थींदी वेंदी पंहिंजे पेरनि भर थींदे वेंदे तुंहिंजे उज़वनि में तुंहिंजे वात में तुंहिंजे मादे में क़ुवत ऐं ताक़त ईंदी वेंदी ओ माउ जो खीर घाटो थींदो वेंदो हलंदे हलंदे ख़ुश्क थी वेंदो अल्लाह ताला तोखे ॾंद पैदा करे ॾींदो ख़ुदा चवंदो हाणे पाण भरो थी पाण खा अल्लाह ताला फरमाए थो इंसान आउं अकेले तोखे न पलक पूरी काइनात खे ईअं पालींदो आहियां अल्लाह सही जो शान आहे रब्बुल आलमीन सभई चओ छा आहे रब जो शान ज़ोर सां आवाज़ अचे रब जी माना ई आहे जेको दर्जे ब दर्जे तरबियत करे ऐं इहा तरबियत पंहिंजे जी पराए जी नेक जी बद जी मञण वारे जी न मञण वारे जी सभिनी जी थो करे एहसान सारी काइनात ते पर हिन आयत में फरमाईन लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन रब्बुल आलमीन सारी काइनात जे लाइ आहियां पर हिन आयत करीमा में जेको एहसान आहे इहो मां अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो सिर्फ़ ईमान वारनि जे लाइ कयो आहे या अल्लाह वो कहिड़ो एहसान आहे अल्लाह ताला फरमाए तो इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम मां रब करीम जी ज़ात बाबरकात मोमिनन जे मथा ही एहसान कयो आहे जो मां अल्लाह पाक मोमिनन जे जिन्स में मोमिनन जे तरफ तमाम बरगुज़ीदे वॾे शान वारो रसूल मोकिले मोमिनन खे ॾेई छॾियो आहे हाणे ॿुधण जी कोशिश कजो थोरो नारनि खे ब्रेक हणिजो मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला पंहिंजो हबीब जॾहिं असां ॾे मोकिलियो ऐं एहसान कहिड़ो कई जो असांजे जिन्स में मोकिले कहिड़ो एहसान कई चओ मुंहिंजे ख़्याल में अवां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो नथा जेके सम्झो था सभई चओ अल्लाह एहसान कयो जो अल्लाह पंहिंजो हबीब असांजे जिन्स में मोकिले इहो एहसान कई पंहिंजे महबूब खे अल्लाह असांजे जिन्स में मोकिले इहो एहसान फरमायो अवां खे ख़बर आहे महबूब कंहिंखे ॾिबो आहे न ॼण त परे ॾेखारबो ई कोन्हे हज़रत शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अखियुनि में थी वेहो तवारे छपर ढकियां
तोखे न ॾिसे ॾेहो ऐं आऊं न ॾिसां को ॿियो। ओ मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजे अखियुनि में आ, आऊं तोखे अखियुनि जे अंदरि वेहारियां ऐं अखियुनि जे मथां पंहिंजा छपर वराए तोखे पूरे छॾियां, बंदि करे छॾियां। इन में ॿ फ़ाइदा थींदा। हिकिड़ो त इहो फ़ाइदो थींदो जो तूं मुंहिंजे अखियुनि जे अंदरि हूंदे, मुंहिंजो छपर तुंहिंजे मथां हूंदा, ॿियो तोखे कोन ॾिसंदो ऐं तोखां सवा आउं वरी ॿिए खे कोन ॾिसंदुसि। महबूब जो त इहो मक़ाम हूंदो आहे जो ॿिए खे कोन ॾेखारिबो आहे। वाह मुंहिंजा रब करीम तुंहिंजी ज़ात तां क़ुर्बान वञा। महबूब तुंहिंजो आहे पर तो असां गुनहगारनि खे ॾेई छॾियो आहे। ऐं रुगो ॾिनो कोन थी भला को महबूब तो असां ॾे परी असांजे जिन्स में मोकिलियो आहे। अगर मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब करीम खे तूं काई ॿी जिन्स में मोकिली हा त तुंहिंजी मर्ज़ी हुई, पर तूं असां ते एहसान करे असांजी इज़त वधाई जो रसूलुल्लाह खे असांजे जिन्स में मोकिली। हीअ ॻाल्हि ज़रा थोरी ज़हन नशीन करण जहिड़ी आहे, विसार जो न। ऐं हिन ॻाल्हि खे ज़हन नशीन करण खां बाद में इंशाअल्लाह ताला घणा मसइला जेके इख़्तिलाफ़ी आहिनि उहे तव्हांखे सम्झ में अची वेंदा। असां अहले सुन्नत वल जमात जो ईमान ऐं अक़ीदो आहे। असां अलल ऐलान चवंदा आहियूं, अॼु बि चऊं था, ही हज़ारनि जो मजमू आहे। अभी ॿुधो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी तरह असांजे जिन्स में आया। असांजी जिन्स कहिड़ी आहे? चओ इंसान। बुलंद आवाज़ सां चओ, अञा बुलंद आवाज़ सां चओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि जे जिन्स में इंसान थी आया। इहो अल्लाह पाक जो एहसान आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। बेशक अल्लाह ताला ईमान वारनि ते एहसान फरमायो जो अल्लाह ताला जल जलालहु अमन वालहु ईमान वारनि जे जिन्स में वॾे रसूल शान वारे खे रवानो फरमायो। इहा ॻाल्हि थोरी वज़ाहत करे सम्झाइणी आहे, खुले तव्हांखे दिमाग़ में वेहे। सभु हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। छेड़े ते आवाज़ अचे, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, पहिरीं ॻाल्हि सम्झो, लक़द मन्नल्लाहु, मन अरबी जो लफ़्ज़ आहे जंहिंजी तव्हां सां पंहिंजे सिंधी में माना था कयो थोरो, पर अरबी टू अरबी, अरबीअ जी अरबीअ में माना अलमन मा युगायिरुल गैर। मन मा युगायिरुल गैर, एहसान उन्हीं के चइबो आहे, मन उन्हीं के चइबो आहे जेको ॿिए जहिड़ो न हुजे, ॿिए खां ममताज़ हुजे। चओ ॿिए खां निरालो हुजे। जेकॾहिं ॿिए जहिड़ो आहे त पोइ मन न आहे, पोइ उन्हीं खे एहसान न चइबो। एहसान उन्हीं खे चइबो आहे जेको का अहिड़ी शइ कंहिंखे ॾिजे जेका सभिनी खां निराली, ममताज़, जुदारी हुजे। आउं हिकिड़ो इंतिहाई नाक़िस ऐं नाचीज़ माण्हू आहियां, पर तव्हां मूं ते एहसान कयो आहे जो मुअज़्ज़ज़ीन सभु हेठि वेठा आहियो ऐं तव्हां मूंखे कुर्सी ॾिनी आहे। इहो तव्हांजो एहसान आहे। पर जे सभिनी खे मूं जहिड़ियूं कुर्सियूं हुजनि हा ऐं सभई मूं वांगुरु वेठा हुजनि हा त पोइ साईं हज़रत मोहम्मद उस्मान साहब मुश्ताक
ये न चई सघिया त मुफ्ती साहब तो ते असां एहसान कयो जो तोखे असां कुर्सी ॾिनीसीं। आओ चवां साईं मोहम्मद मुश्ताक साहब, मोहम्मद उस्मान साहब, इहो तव्हांजो एहसान कोन्हे, अहिड़ियूं कुर्सियूं त तव्हां सभिनी खे ॾिनियूं आहिनि, मूंखे बि ॾिनव, एहसान मूं ते वरी कहिड़ो। बाक़ी हा हाणे आउं चवां थो त मुश्ताक साहब जो अंजुमन गुलामान मुस्तफ़ा वारनि जो मूं ते एहसान आहे जो सभिनी खे हेठि वेहारियऊं, मूंखे कुर्सी ॾिनऊं। एहसान उन्ही खे चइबो आहे अलमन मा युगाइल गैर, एहसान जेको ॿिए जहिड़ो न हुजे, जे ॿिए जहिड़ो आहे त पोइ एहसान नाहे। अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह ताला मोमिननि ते एहसान कयो। मौला एहसान त उन्ही खे चइबो आहे जो ॿिए खां निरालो हुजे। ऐं मुंहिंजा मौला कीअं एहसान आहे, तो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे ॾिनो, नूह नबी पंहिंजे क़ौम खे ॾिनी, इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे क़ौम खे अता फरमाई, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे अता फरमाई, हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे ॾिनी, हज़रत मूसा ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे पंहिंजे क़ौम ॾे आया। असांजो नबी बि असां ॾे आयो, पोइ एहसान कहिड़ो आहे। ॿियनि ॾे नबी आया, असां ॾे सफ़ीहिम रसूला। मां अल्लाह मोमिननि ते एहसान कयो जो तव्हांखे रसूल ॾिनो आहे। असीं था चऊं मुंहिंजा मौला हिकिड़े मिंट जे लाइ सम्झाए कीअं एहसान आहे। ॿियनि ॾे बि रसूल आया, असां ॾे बि आयो, थोरो वरी छाजो। ॿियनि खे बि कुर्सियूं मिलियूं, मूंखे बि मिली, थोरो छाजो। ॿियनि खे बि रसूल मिलिया, असांखे बि मिलियो, थोरो छाजो। अल्लाह ताला फरमाए थो सम्झण जी कोशिश कर, थोरो आहे या अल्लाह तू ई सम्झा। अल्लाह ताला फरमायो थोरो उन्ही खे चइबो आहे जेको ॿिए खां निरालो हुजे, मुमताज़ हुजे। बराबर मां ॿियनि खे नबी ॾिना, पर को दिह जो नबी, को तालके जो नबी, को ज़िले जो नबी, को ॻोठ जो नबी, ऐं उहो एसी ताईं नबी हो जेसी ताईं दुनिया में मौजूद हो। पर ऐं मोमिनो मूं तव्हां ते थोरो कयो, मूं तव्हांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे जेको नबियनि जो बि नबी आहे, जेको ज़िले जो नाहे, दिह जो नाहे, तालके जो नाहे। अल्लाह ताला फरमाए तो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ आमना जलाल मां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू